4 ॾींहं ध्यान मुंहिंजो नंढड़ो गुम थी वियो आहे। असां माइट ॻोल्हे ॻोल्हे थकी पिया आहियूं। असांखे सभु को ॾस ॾे थो, पर ज़ाहिर आई कोन्हे कहिड़े पासे वियो। मीरपुर जे शहर में लथो पोइ केॾां वियो। माण्हू चवनि था त हिते ई मीरपुर जे शहर में आहे। असां त हुनखे चयूं पिया असांखे हिते केरु कोन थो सुञाणे, असांखे केरु सुञाणे कोन थो हिते। हाँ, असां आधा उमरकोट ज़िले जा सामारे शहर जा आहियूं। मुंहिंजो नंढड़ो अंगारे वारे ॾींहुं वियो आहे। अॼु चोथों ॾींहुं आहे, 4 ॾींहं थिया आहिनि। 17 साल दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे। हाँ, दिमाग़ उनजो सही आहे कोन। हाणे असां ॻोल्हूं पिया, बेज़बान आहे वीचारो। अम्मा अपा चए थो बसि, ॿियो कुझु बि कोन थो चए, ॻाल्हाए नथो सघे। सुध ॿुध वारो हुजे त पंहिंजी गाॾी में चढ़ी वापसि अची वञे। उनजो दिमाग़ सही आहे कोन। हाणे असां माइट शाम खां पोइ 4 ॾींहं थिया आहिनि मीरपुर जे शहर में घुमूं पिया। असांजी मदद केरु ई कोन करे। असां ग़रीब ऐं मिसकीन, असांजी केरु मदद कंदो। तव्हांखां जेको मदद पुजे असांजी ग़रीबनि जी अवां करो। असांजो नंबर बि छा आहे 0340 35 26 317 असांजो नंबर आहे। कंहिं बि भाउ खे कारा कपिड़ा पातल आहिनि, एतिरा वॾा वार आहिनि ऐं अच्छी टोपी मथे में आहे। 4 ॾींहं थिया न, कारो चेपल पेर में, वीचारो बेज़बान है, ॻाल्हाए नथो सघे। अवां का जेको पुजे असां ग़रीबनि जी अवां मदद करो। कंहिं बि भाउ खे मिले त रास्ते में असां सां रहनि। इहो नंबर जेको ॾिनो आहे चाचो समारो शहर खां आयल आहिनि। हिननि जो नंढड़ो गुम थी वियो आहे। जंहिंखे बि मिले ही स्क्रीन ते ईंदड़ तस्वीर जेकी आहे उहो तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते। उन स्क्रीन ते इन छोकिरे खे केरु बि सुञाणे या किथे ॾिसे बि स्क्रीन ते ॾिनल नंबरनि ते राब्तो करे हिननि जी मदद कई वञे। ॾाढा परेशान आहिनि। साईं, मुंहिंजो मसइलो इहो आहे त मुंहिंजो छोकिरो 4 ॾींहंनि खां समारे शहर खां गुम थियल आहे। मीरपुर खां में 10 मिलियो, हिते लथो अची छोकिरो। उमिरि 17-18 साल, मस्तानो आहे, ॻाल्हाए सघे कोन थो। कारा कपिड़ा न, अच्छी टोपी आहे। एजाज़ अली ॻाल्हाए कोन थो सघे, अब्बा अम्मा करे सघे थो। वधीक उनखे ॿियो नालो एतिरो कोन थो अचे। समारे शहर खां जी हा। हीअ अंगारे वारे ॾींहुं 8 तारीख़ जो 12 ते 11-12 बजे जो असांखे बस वारे खां पुछा कयो, हुन चयो जेको आहे तो असां त गॾी पारनि था। छोकिरो चढ़ियो, टर्मिनल ते लथो आहे मीरपुर ख़ासि शहर में। असां छॾियो, वधीक असांखे ख़बर न आहे। असां 3 ॾींहं थिया आहिनि, असां बि ॻोल्हूं पिया। हाणे असांखे महिरबानी थिए असांखे ॻोल्हे ॾिनो वञे। स्क्रीन ते ॾिनल तस्वीर में स्क्रीन ते ॾिना नंबर जेको आहे, नंबर बि ॿुधाइजो। 0340 35 26 317, नालो गुलाम मोहम्मद। स्क्रीन ते भी नंबर नज़र ईंदो हूंदो उन ते, ऐं जेकी तस्वीर आहे छोकिरे जी उहा बि स्क्रीन ते नज़र ईंदी हूंदी। उनखे जेको सुञाणे हिन भाउ सां राब्तो करे जंहिंसां इन्हनि जी परेशानी ख़तमु थी।